Assalamualaikum दोस्तों, this is Marvi Aman, Executive Director, Women Protection Center and a Human Rights Activist. अॼु मूंखे हिते दावत ॾिनी वई एज़ अ चीफ गेस्ट तमामु ही हिकिड़े बहितरीन इनिशिएटिव जी इनॉग्रेशन जे हवाले सां, जेको त बुक स्टॉल आहे जंहिंमें 40% डिस्काउंट बुक्स ते ॾिनो वियो आहे ऐं इहा तमामु हिकिड़ो सुठो क़दम आहे जेको इंडस वैली बुक्स, सज्जाद सूमरो साहब ऐं इमेजिन इंस्टीट्यूट हैदराबाद अमर अली जोयो जी काविशुनि सां हिते अॼु कयो वियो आहे ऐं इन जी कवरेज अदीब मल्ला 360 कम्युनिकेशन जी टीम करे रही आहे। ईअं मिली करे ई असां मुआशरे में अहिड़े ख़ूबसूरत कमनि खे ॾेई करे सघंदा आहियूं ऐं अॼु हिते बि मां आई आहियां ऐं इहो जेको बुक स्टॉल आहे हितां मां पाण काफ़ी सारी बुक्स जी शॉपिंग कई आहे एंड आई एम सो हैप्पी टू गेट ऑल दीज बुक्स विथ द डिस्काउंट। त जेके बि असांजा दोस्त इन तरह जा इनिशिएटिव कनि था जंहिंमें असांजी जेकी यूथ आहे, असांजी अॼुकल्ह जा ॿार उहे किताबुनि खां पुठियां था वेंदा वञनि। टेक्नोलॉजी जो दौरु आहे, सुठी ॻाल्हि आहे, असांखे गूगल इज़ अवर फ्रेंड, यूट्यूब इज़ अवर फ्रेंड, बट बुक इज़ अवर फ्रेंड फर्स्ट। त सुठी ॻाल्हि इहा आहे कि असां बुक रीडिंग खे बि पंहिंजी लाइफ में प्रैक्टिस कंदा रहूं, किताब खे बि पंहिंजो दोस्त रखूं। यूट्यूब ऐं गूगल त गॾु आहिनि ई आहिनि। सो दिस इज़ हाउ जेकी किताबुनि में हिस्ट्री आहे, जेके पहिरीं जा असांजा गुज़रियल जनरेशन माण्हू पंहिंजे जेके ख़ज़ाने जहिड़ा असांखे एक्सपीरियंसिस लिखी ॾेई विया आहिनि, उन्हनि जे बारे में बि असांखे ॼाण हुजणु तमामु घणो ज़रूरी आहे। बुक रीडिंग कंदा रहो ऐं अहिड़े क़िस्म जा जेके बि इनिशिएटिव आहिनि जीअं हिते इमेजिन स्कूल सिस्टम ऐं इंडस वैली बुक जी तरफ़ां इहो कयो वियो आहे, ईअं ई तव्हां सभु बि पंहिंजे पंहिंजे इलाइक़नि में, ॻोठनि में ईअं बुक्स ते डिस्काउंट ॾियो ताकी जेके ॿार स्टूडेंट आहिनि उन्हनि जी पॉकेट मनी घटि बि आहे त उहो इन्हनि डिस्काउंट्स मां फ़ाइदो खणी करे बुक्स वठनि ऐं बुक खे वठी पढ़ी रुगो पाण वटि न रखी छॾियो बल्कि पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो, पंहिंजे फैमिली मेम्बर्स सां शेयर कयो ताकी उन हिकिड़ी बुक मां तव्हांजी पूरी फैमिली, तव्हांजा दोस्त ऐं तव्हांजा जेके बि कनेक्टेड माण्हू आहिनि उहे उन मां फ़ाइदो खणी सघनि ऐं जॾहिं तव्हांजी फैमिली ऐं तव्हांजा दोस्त उन बुक खे पढ़ी वठनि त कंहिं घर का क़रीबी लाइब्रेरी या कंहिं बि अहिड़े स्कूल या कॉलेज में उन बुक खे डोनेट करे छॾियो। छो जो किताब हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जेकी तव्हांखे हमेशह फ़ाइदो ॾींदी रहंदी, जॾहिं बि जेको बि माण्हू कंहिं बि उमिरि जो जेको पढ़णु ॼाणींदो हुजे उनखे खोलींदो। तमामु तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। ख़ुशि रहो, आबाद रहो। अस्सलाम वालेकुम। पाण वक़्तु मौजूदु आहे इमेजिन स्कूल में नसीमगढ़ कासिमाबाद में। अॼु इंडस वैली ऐं इमेजिन स्कूल जी तरफ़ां 3 ॾींहंनि जो किताबी मेलो रचायो आहे जेको कासिमाबाद जे मेन चौक जेको पाण नसीमनगर खां अली सीं जिले उन तरफ़ आहे। हिते 3 ॾींहंनि जो जेको किताबी मेलो उन में 40% शागिर्दनि लाइ हिकु ख़ुसूसी रिआयत रखी वई आहे। हिते हर क़िस्म जा किताब तव्हांखे पढ़ण लाइ मिलंदा, जंहिंमें अदब हूंदो, जंहिंमें तव्हांजा सब्जेक्ट हूंदा, एजुकेशन जा हूंदा, फ़िलासफ़र हूंदा, उनखे अलावा जेका डिजिटल जे वर्ल्ड में दुनिया में कमु हले पियो उन ते बि हूंदा। अॼु असां पाण असांजे इमेजिन स्कूल जो रूम रवां साईं अमर जो पाण सां मौजूदु आहे। साईं जन खां वीचार पुछूं था हिन किताबी हिन अदबी किताबी मेले जे बारे में। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सर हिन 3 ॾींहंनि जे किताबी मेले जे बारे में कुझु असांखे ॿुधाइजो। पहिरीं त मां तमामु घणो मीडिया 360 जो शुक्रगुज़ार आहियां जेको हर साल जीअं हिन साल बि हिन असांजी किताबी मेले खे बहितरीनु कवरेज ॾेई रहियो आहे। पहिरीं ॻाल्हि त अप्रैल जे 23 तारीख़ ते किताबनि जो ॾियारो बुक रीडर्स डे जे नाले सां मल्हायो वेंदो आहे समूरी दुनिया में। उन ई ॾींहं ते हर साल असां किताबनि जो मेलो तव्हांखे जीअं त ख़बर आहे त असां लॻाईंदा आहियूं। हिन दफ़े रमज़ान जो महीनो अचे पियो त असां सोचियोसीं त इन ई महीने में रमज़ान खां अॻु में असां किताबनि जो मेलो लॻायूं। सो इन करे असां 9, 10 ऐं 11 तारीख़ 3 ॾींहंनि जो माना इहो सिलेक्ट कया ऐं इन 3 ॾींहंनि में असां कासिमाबाद नसीम नगर में 3 ॾींहंनि जो किताबी मेलो जेको 40% ताईं किताब रिआयत असां नौजवान शागिर्दनि खे ॾेई रहिया आहियूं। जीअं त तव्हां ॾिसो पिया त कोरोना जी वबा में त असांजो नौजवान जेको तमामु घणो माना घर में रही करे परेशान थियो आहे ऐं उनखे तमामु घणियूं सहूलियतूं आम मार्केट में न मिली रहियूं आहिनि। उनजो मिसाल जे तरीक़े सां स्कूल बंदि लॻा पिया आहिनि, तालीमी इदारा तक़रीबन बंदि आहिनि। जेकॾहिं के खुलियल आहिनि त 2 ॾींहं खुलनि था, वरी 3 ॾींहं बंदि आहिनि।
त असां इन ई वबा जे ज़माने में असां सोचियो त हिकिड़ो शागिर्दनि खे बहितरीनु माहौल बि ॾियूं ऐं उन्हनि खे पसंदि जा किताब बि ॾियूं। जी अदीप साहब। सर थैंक यू। अचो हाणे पाण हलूं पिया इंडस वैली स्कूल जो जेको रू रवां आहे साईं साजिद सुमर साहब। साईं ही असां हर 6 महीननि खां पोइ हिन स्पॉट ते लॻाईंदा आहियूं त जीअं पढ़ण खे हथी वठाए सघिजे। रीडिंग कल्चर त तमामु घणो आहे, उन जे ई करे असां हिते बार बार स्टॉल लॻायूं पिया। जी अच्छा, हिन वक़्तु जेको अवां जे कलेक्शन किताबनि में उन में लेटेस्ट कलेक्शन कहिड़ी आहे? लेटेस्ट कलेक्शन जेका आहे उहा 15 खां 20 राइटर्स जी आहे। अरुंधति राय जो मौजूदा वक़्त में नओं किताबु आयल आहे आज़ादी, उहो हिते मौजूदु आहे। उनखां पोइ युवल नोआ हरारी आहे जंहिंजी 21 लेसन 21st सेंचुरी मशहूरु किताबु आहे। सेपियन आहे, होमोड्यूज़ आहे, उहो मौजूदु आहे। नोम चॉम्स्की जी लेटेस्ट कलेक्शन सॼी मौजूदु आहे। उनखां अलावा जेके बि कंटेम्प्रेरी मौजूदा वक़्त में किताब CSS PCS लाइ पढ़ाया वञनि था उहा सॼी कलेक्शन मौजूदु आहे। तव्हां कीअं ॾिसो नौजवान जो रुझान कीअं आहे रीडिंग जी तरफ़? हिन खां पहिरियां मुंहिंजो सिंध यूनिवर्सिटी जे इंग्लिश डिपार्टमेंट में बुक स्टॉल लॻल हुयो। नौजवाननि जो रुझान रीडिंग तरफ़ तमामु बेइंतिहा घणो आहे बनिस्बत पहिरियां जे। अच्छा, हाणे जॾहिं ॻाल्हि कयूं त डिजिटल ऐं ऑनलाइन ते ॾाढो माना किताब अपलोड कया वञनि पिया, पढ़िया वञनि पिया ऐं ऑनलाइन ब्लॉग लिखिया वञनि पिया, त उन सां रीडर्स में इज़ाफ़ो थियो आहे? जी, रीडर्स में बेशक इज़ाफ़ो थियो आहे। ऐं जेको PDF फॉर्मेट आहे रीडिंग जो, जेको पाण मोबाइल में पढ़ी सघूं था, लैपटॉप ते पढ़ी सघूं था, उन में इहो आहे त माण्हुनि जी नज़र जेका आहे उहा वीक थिए थी। उन जे करे हू प्रेफरेंस ॾियनि था त उन्हनि जी कंसंट्रेशन लैपटॉप ते या मोबाइल ते टुटी थी वञे। त हुननि जो इहो ई चवणु आहे त हार्ड कॉपी असां ईज़ीली पढ़ी सघूं था ऐं उहा जेकॾहिं असां 4 कलाक 5 कलाक पढ़ूं था त असांखे लुत्फ़ अंदोज़ थियूं था उन मां ऐं असांखे बोरियत फील नथी थिए। अच्छा, हिन स्टॉल जेका अवां सेक्शन वाइज़ किताब रखिया असांजे बारे में थोरो ॿुधायो त हर सेक्शन जी ही सेक्शन आहे त ही सेक्शन छा जो आहे? हिन में असां सभु जेके किताब आहिनि उहे मिक्सअप में रखिया आहिनि। उन जो मेन कारण इहो आहे त जीअं सेल्फ हेल्प जा जेके किताब आहिनि, कैरियर काउंसलिंग जा आहिनि, हिस्ट्री जा आहिनि, पेडागॉजी मौजूदा वक़्त में PhD JST जो रुझान तमामु घणो आहे। जीअं पायलो फरारी जा ही 4 ई किताब आहिनि। पायलो फरारी पर हिन जो इल्म तदरीस मज़लूमनि लाइ त हिन जा हिन महिल तमामु घणा माण्हू पढ़नि पिया त जीअं उन्हनि खे पेडागॉजी सम्झ में अचे, जीअं हू PhD ऐं JST जी टेस्टूं ॾेई सघनि। ॿियो ही मशहूरु किताबु आहे अदबी इस्तिलाहनि जी तशरीह लुग़त। ही कॾनि जो आहे किताबु जेको तर्जुमो कयो आहे मुख़्तियार अहमद मल्हा साहब। त हिन जी बि तमामु घणी डिमांड आहे। उन लाइ त जेसीं ताईं लिटरेरी टर्म माना हे हर शइ जी टर्मिनोलॉजीज़ हूंदियूं आहिनि न, त हिन में टर्मिनोलॉजीज़ आहिनि अदब जूं। त अदब आहे छा, अदब में कहिड़ियूं कहिड़ियूं सिन्फ़ूं इस्तेमालु थियूं थियनि, उन में जेके जेके शयूं अचनि थियूं त उन्हनि जी आहे। ॿियो असां वटि ईरानी अदब ते मौजूदा वक़्त में किताबु आयो आहे। ही सेगमेंट फ्राइड हिकिड़ो साइकोलॉजिस्ट हुयो जंहिंजो मशहूरु किताबु आहे इंटरप्रिटेशन ऑफ ड्रीम्स। उनजो ही सिंधीअ में आयो आहे ख्वाबनि जी तशरीह। जी सर महिरबानी। रीडर खां कुझु वीचार वठूं। चए अस्सलाम वालेकुम। या साईं कुझु ॿुधाइजो छा पिया ॻोल्हियो, कहिड़ो किताबु ॻोल्हियो पिया? जेको पसंदि अचे। अच्छा, तव्हां लॻे थो त शाइरी घणो पसंदि कंदा आहियो? जेको मतिलबु सुठो हुजे। कहिड़ो किताबु पढ़ियो आहे भला को? ॿ टे पढ़िया आहे न। भला को शेर यादि अथव? शेख यादि हुयो ॿिए कंहिंजो? न फ़िलहाल दिन कोन्हे तवजो। शाह लतीफ़ जो? सभु सुठा आहिनि। साईं इंडस वैली स्कूल सिस्टम आहे, उन्हनि जे तरफ़ां तमामु बहितरीनु बुक फेयर लॻायो वियो आहे जंहिंमें खोड़ सारा नाविल्स, इन खां अलावा तालीमी ऐं ॼाण जे हवाले सां किताब रखिया विया आहिनि ऐं जंहिंमें खोड़ सारी रिआयत ॾिनी वई आहे शागिर्दनि खे त शागिर्दनि जो किताबनि सां चाह पैदा थिए, दिलचस्पी पैदा थिए ऐं उन्हनि खे इहे मौक़ा फ़राहम कया वञनि त उहे किताबनि खे पढ़नि ऐं उन्हनि खे सम्झनि।